भिक्षा में पोरियत नौजवाननि मथां थियल पुलिस तशदुद ऐं बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ भिक्षा में शहरियुनि पारां मुकमल शटरबंद हड़ताल करे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। दंबूरा चौक खां एहतजाज रैली कढी वई। इन्ही हवाले सां ॾिसूं था सजाद मेमन जी ही रिपोर्ट। भिक्षा में पोरियत नौजवान मथां थियल पुलिस तशदुद ऐं बासर मथां केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ भिक्षा में शहरियुनि पारां मुकमल शटरबंद हड़ताल करे तंबूरा चौक खां रैली कढी वई। शहरियुनि पारां दरगाह चाड़ी, तंबूरा चौक, स्टेशन रोड, अलावाला चौक, शाह हबीब चौक ऐं ॿिनि हंधनि ते समूरो कारोबार बंदि रखियो। स्टेशन रोड, शाही बाज़ार जो गश्त करे तंबूरा चौक ऐं भिक्षा प्रेस क्लब ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। मुज़ाहिरनि भिक्षा पुलिस ऐं बासर ख़ादिम रिंद जी नाजाइज़नि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इहो मसइलो हलंदड़ आहे। सोशल मीडिया ते, अख़बारनि में, चैनल ते हिकिड़ी नाजाइज़ी थी आहे। असां एहतजाज कया आहिनि, प्रेस कॉन्फ्रेंस कयूं आहिनि, पर अफ़सोस आहे ज़िले मटियार जी इंतिज़ामिया हेसिताणी असां सां को बि राब्तो न कयो आहे। हेसिताणी के जेके छोकिरा वीचारा ज़ख़्मी आहिनि, 10 दफ़ा भिक्षा थाणे ते विया ऐं मेडिकल लेटर उहो बि असांखे जेको आहे जारी न कयो वियो आहे। भिक्षा जी शहर जेको आहे अमन जो शहर आहे, कॾहिं बि बंदि कोन थियो आहे। हीउ शहर इन करे निकिरी आया आहिनि जो हिते पुलिस जूं नाजाइज़ियूं ॾींहों ॾींहुं जेको आहे वधंदी थियूं वञनि। बासर जेको आहे बिना तहक़ीक़, बिना FIR जे भिक्षा थाणे ते न CI सेंटर ते खणी पैसा ॾेई उते माना छोकिरनि खे पंहिंजी अदालत लॻाए ऐं उन्हनि खे तशदुद कराए, गाॾी में खणी प्राइवेट में वरी तशदुद कराए, वरी जेको आहे पंहिंजे शोरूम ते पूरो थो वञे। ऐं उन खां पोइ एतिरा एहतजाज, एतिरी हणवट आहे, पर अञा ताणी हुननि जे ख़िलाफ़ का कार्रवाई कान थी आहे। हाणे जी बिल्कुल ये सरासर गलत रद्द अमल है और जो गुज़िश्ता रोज़ ये वाक़या हुआ है, जो पुलिस ने नाजायज़ बच्चों पर तशद्दुद किया है, हम उसकी पुरज़ोर मज़म्मत करते हैं और आला काम से मुतालबा भी करते हैं कि इसके खिलाफ इंक्वायरी की जाए। और जो CI इंचार्ज है गुलाम मुस्तफ़ा लाखो साहब, उन्होंने ये तशद्दुद किया है, सरासर गलत किया है, जुल्म किया है, ज़्यादती की है। आइन के मुताबिक किसी मुजरिम को पकड़ के यूँ मार पीट के छोड़ देना, मतलब वो चोर नहीं थे, वो मुजरिम नहीं थे, इसीलिए पुलिस ने उनको छोड़ा। लेकिन किसी बासर शख्स के कहने पर, किसी के कहने पे या पैसे लेकर पुलिस का ये कोई भी हक नहीं है कि वो किसी को मारेगा। हम ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन एंड सोशल जस्टिस की जानिब से ये एहतजाज रिकॉर्ड कराते हैं और शहरियों के साथ हैं, दुकानदार एसोसिएशन के साथ हैं, साफ़ी बरादरी के साथ हैं और जिन बच्चों के साथ जुल्म हुआ है उनके साथ हैं और भरपूर मजम्मत करते हैं और इंशाल्लाह आखिरी दम तक इनके साथ खड़े रहेंगे। आज ये एक टेलर है और यहाँ पर खड़े हैं, अगर कोई लाए मलते नहीं होता, कोई अब इसका रद्दमल नहीं निकलता, तो इंशाल्लाह नेशनल हाई पे इनके साथ ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन साथ खड़ी है और जुल्म की जो जुल्म हुआ है, ज़्यादती हुई, इसको हरगिज़ बर्दाश्त नहीं करेंगे। जिन जे करे मसलो थियो जेके असांजा दोस्त मज़लूम आहिनि, मंठार लाखो आहे या असांजा दोस्त बुरड़ा आहिनि या ॿिया आहिनि, त उन्हनि जे तरफ़ां जेको पुलिस जे तरफ़ां या कंहिं बासर जे तरफ़ां ख़ादिम हुसैन जे तरफ़ां जेके मामलात हलनि पिया, उन्हनि खे असां हिकिड़ी ॻणती जोगी अहिड़ी हालत में ॾिसूं था। छो त उन्हनि जो जेको कमु हुयो, जेको उन्हनि जो तरीक़ेकार हुयो, तमामु बेहद ग़लति आहे। चाहे CI पुलिस हुजे या थाणो आम हुजे, त उन्हनि पुलिस वारनि खे सभ खां पहिरीं NC हुजे, उनखे FIR दाख़िल हुजे, उन खां पहिरीं तव्हां खणी करे इंक्वायरी कयो। इंक्वायरी करण खां पोइ तव्हां तशद्दुद कयो। तशद्दुद करण खां पहिरीं NC खां पहिरीं तशद्दुद कयो आहे। तशद्दुद करे उन्हनि खे वरी प्राइवेट गाॾी में वापसि खयो वियो आहे। असां इन ॻाल्हि खे मुज़म्मत, सुठे नमूने सां मुज़म्मत कयूं था पाकिस्तान सुन्नी तारीख़ जे प्लेटफॉर्म ते। सिंध अंदरि बदमाशी आहे, उन लाइ GSM क़ौमी महाज़ शहीद बशीर ख़ान, सॼे सिंध अंदरि शहीद बशीर ख़ान खां वठी डॉक्टर नियाज़ कालाणी ताईं हर मज़लूम सां गॾु बीहण जो वचन कयो आहे। उन लाइ असां पहिरें ॾींहं खां वठी दोस्तनि सां राब्ते में आहियूं। हीअ जेको पुलिस जी बदमाशी आहे, हीअ हिते पंहिंजो हिकिड़ो बदमाशनि जो टोलो ठाहियो, कानून नाले सां का बि शइ न आहे। कारोबार करण जो हर कंहिंखे हक़ आहे, वो भले करे, पर जे अगर को व्याज जे सूरत में, बदमाशी जे सूरत में के मुलाजिम ते ब्लेम हणी उनके 10-20 हज़ार थाने ते ॾेई उन्हनि खे उते वेही कुटराए, वरी बिगैर FIR खां उन्हनि खे वापसी ते क़ुरान रखण ऐं उहे जे अगर सहाफ़ी कवरेज ॾियनि त उन्हनि ते जेको आहे सो उन्हनि खे प्राइवेट माण्हू धमकियूं ॾियनि। ऐं सम्झां थो इंतिज़ामिया जी मुकमल नाअहली आहे। असां उन लाइ DSP हाला, SP मटियारी ऐं DIG हैदराबाद IG सिंध खां पुरज़ोर मुतालबो कयूं था। फ़कीर ख़ादिम वटि काफ़ी सालनि खां मुंशी मैनेजर थी रहियो आहियां। लाखों रुपया कारोबार जम वटि हूंदा हुआ, ईंदा हुआ, वेंदा हुआ। कॾहिं बि सालनि में को केस, को 1000 जो केस कोन साबित थियो। ठीकु आहे, उन खां पोइ हिन धणी असां ते 1 लख रुपए जो इल्ज़ाम लॻे, असां 4 ॼणनि ते बिला जवाज़ सां तशद्दुद करायो। ठीकु आहे, गुलाम मुस्तफ़ा लाखो उन खां पैसनि एवज़ असां ते तशद्दुद करायो। ठीकु आहे, असां इंसाफ़ जी घुर था कयूं त असां इंसाफ़ कयो वञे। असां तमामु घणी ख़ादिम रिंद ऐं गुलाम मुस्तफ़ा नाजाइज़ी कई आहे।
हिननि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खां मुतालबो कयो आहे त नौजवान पौरित मथां कयल ॾाढ जबर ऐं तशदुद सां गॾु भिरशा जे सहाफ़िन खे धमकियूं ॾियण जो फौरी तौरु नोटिस वठी बाअसर शोरूम मालिक ऐं पुलिस अमलदारनि ऐं अहलकारनि ख़िलाफ़ शिफ़ाफ़ इंक्वायरी करे मथसि सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।